परवानो साईं किथे वेठा हो? साईं मां सिमर मोरी वेठो आहियां यारे लोन खां लॻ छा मसलो आहे? मसलो इहो आहे सर असां ज़ाल मुड़ुसूं असांखे हिन जे छोकिरी जे भाइरनि मुंहिंजे सहुरे असांखे कारे जो इल्ज़ाम ॾिनो आहे वठि सठि हुई मूंखे विढ़नि पिया ॾाढो उन्हनि वॾेरनि जो वरी अचे वॾेरनि जे असां फ़ैसिलो कंदासीं वॾेरनि फ़ैसिलो कयो असीं 9 लाख दंड रखियो अथनि तव्हांजे मथां? जी साईं चवनि तूं पंहिंजी ज़ाल ते कारो आहे पंहिंजी घरवारी ते बिल्कुलु मां हुते सॼी वज़ाहत कंदुमि पुलिस बि हुन ते घुराईंदुमि उहा बि शायदि वठंदी उन्हनि ॿियनि खां पकिड़े करे उन्हनि खां पुछंदी उनखे सिधी करे ॿुधाईंदा ज़ाल मुड़ुस असांखे कारे जो इल्ज़ाम न खणे ज़ार ते मुंहिंजी पंहिंजी ते घरवारी ते कारे जो इल्ज़ाम न खणे कयो आहे अब्दुल हलीम ऐं साईं केरु? काफ़ी हा शायदि जेकी ॾिनी आहे अली हसन बाबा ईअं आहे त सही आहे इहा ॻाल्हि हिननि जे मथां जेकी आहे इहा बहितर आहे अली हसन इहा शायदि ॾिनी आहे वधि मां वधि साईं असां सां ज़ुल्म थियल आहे मुंहिंजी पंहिंजी घरवारी ते कारे जो इल्ज़ाम खणे हीउ पुटु आहे मुंहिंजो NIC असांजा निकितल ॿिन्हिनि जा असां ज़ाल मुड़ुसूं कॾहिं शादी कई अथव? शादी खे तक़रीबन साईं 5 साल थिया आहिनि 3 साल जो पुटु बि आहे इल्ज़ाम कॾहिं लॻो? इल्ज़ाम साईं तक़रीबन 3 महीना थिया आहिनि सर असां दरपदर करे ज़िंदगी गुज़ारियूं था असांजे काॾे हथियार खयूं था विढ़ण जे लाइ वॾेरा बि ईअं चवनि था हिननि खे मारियो आहियूं ज़ाल मुड़ुस कारे जे इल्ज़ाम जो फ़ैसिलो कयो आहे वॾेरनि 9 लाख जटी रखी आहे असांखे हाणे असां दरपदर असां घर नथा अचणु विढ़नि था हथियार खयूं था असांखे मारण जे लाइ